बड़े रंजो जुल्म हलंदो रहंदो। असांजी इज्जत में हथ विधो आहे, उनजी इज्जत मिट्टी में मिलाइणी आहे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 उन गोट के मौत जो मैदान बणाए छॾींदो। तव्हांजो पुत्र हाणे बदमाश थी वियो आहे। मां तोखां सां नथी रही सघां पई। पूरा जो केर उते खैरी खैरी आजम ने बदमाशी आजम जा